नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु मां असांजी भेनरुनि जी रिक्वेस्ट ते गणेश चौथ जी कथा ॿुधायां थी। हर महीने सतनारायण खां पोइ चौथी तिथि गणेश चौथ करे पूजी वेंदी आहे। असांजी घणेई माताऊं भेनरूं 12 महीने जी सभु गणेश चौथ रखंदियूं आहिनि। हर महीने गणेश चौथ जा बसि अलॻि अलॻि नाला हूंदा आहिनि। जीअं बर्थडे जी चौथ खे विनायक चतुर्थी थो चइजे ऐं मांग जी चौथ जो थींदी आहे उहा संकट चतुर्थी जे नाले सां प्रसिद्ध आहे, जेके हर हिंदू पूॼंदा आहिनि। ऐं कतीअ जी गणेश चौथ खे ई पंजाबी करवा चौथ करे सुहाग जो विर्त करे पूॼींदा आहिनि। त असांजी जो गणेश चौथ जी कथा आहे उहा मां तव्हांखे ॿुधाईंदमि। भॻवानु गणेश देवताउनि में प्रथम पूजनीय आहिनि, विघ्न विनाशक आहिनि। त गणेश जे पूजन सां जीवन में उन्नति ऐं ख़ुशहाली थी वधे, छो त भॻवानु गणेश मंगलकारी देवता आहिनि। त भॻवानु गणेश जो पूजन करण सां घर में रिद्धि सिद्धि जो वास थो थिए, शुभ लाभ जो वास थो थिए, जीवन मां संकट दूर था थियनि। विर्त रखण वारे खे छा करणु घुरिजे? विर्त रखण वारो जो हुजे सॼो ॾींहुं कुझु बि न खाए ऐं राति जो चंद्रमा खे कचे खीर जो अर्घु ॾिए ऐं गुड़ जी कुटी ठाहे हुन मां 7 मुठिया ठाहे हुन मां 4 मुठिया घर जी कुंडुनि में गणेश जे घोड़े यानी मूषक महाराज लाइ रखी छॾे। हुन मां 1 मुठियो न्याणीअ खे, 1 कारो कुते खे ऐं 1 टिवाटे वटि रखिबो आहे। ऐं इहो जो कुटीअ जो प्रसाद आहे भॻवान खे भोग बि लॻाइबो आहे। ऐं जो पूॼा लाइ ज़रूरी आहे उहो चौमुखी ॾीओ ॿारे ई कथा कबी आहे। त भॻवान जी जो गणेश चौथ जी कथा आहे उहा हिन प्रकार आहे। गणेश चौथ जी कथा। रत्नासरपुर नाले शहर में अजीत कुमार नाले हिकु शाहूकार ऐं धर्मात्मा शख़्स रहंदो हो। हिन वटि संसार जा सभु सुख मौजूदु हुआ, पर औलाद कोन हुयसि। पंडितस खे ॿुधायो त जेकॾहिं तुंहिंजी स्त्री श्री गणेश स्वामीअ जो विर्त रखंदी त पक संतान थींदो। अजीत कुमार पंहिंजे स्त्री रमा देवीअ खे श्री गणेश जे विर्त जी विधि ॿुधाए वापार लाइ परदेस हली वियो। हेॾाऊं श्री गणेश स्वामी जे विर्त रखण करे रमा देवीअ खे हिकु सुंदर ऐं सुलक्षणो पुटु ॼाओ, जंहिंजो नालो श्याम सुंदर रखियो वियो। हेॾाऊं अजीत कुमार देसनि जा देस घुमंदो 8 सालनि खां पोइ पंहिंजे नगर वापसि मोटी रहियो हो त संदसि जहाज हिकु हंधि फासी पियो। पंडितनि खेसि ॿुधायो हिन शहर में हिकु श्याम सुंदर नाले बालक रहंदो आहे। हुन जो जॾहिं हिन जहाज़ ते पेर पवंदो तॾहिं जहाज़ हलंदो। अजीत कुमार पंहिंजा माण्हू मोकिले हुन बालक खे घुरायो, जो हींअर 7 सालनि जो अची थियो हो। बालक जो जहाज़ ते पेर पवण सां ई जहाज़ हलणु शुरू थियो। बालक खां पुछण ते अजीत कुमार खे ख़बर पई त हीउ संदसि ई पुटु आहे। तंहिं करे ख़ुशीअ में भरिजी हिन बालक खे गोद में खयों ऐं जहाज़ तां ॾेई घर ॾांहुं पिए वियो त वाट ते हिकु नांग खे बाहि में सड़ंदो ॾिठईं। नांग पाण खे बचाइण लाइ अजीत कुमार खे प्रार्थना कई। अजीत कुमार दयालु हो, जंहिं करे हुनखे नाग ते दया आई ऐं जीअं ई नाग खे बाहि मां ॿाहिरि कढियईं तीअं ई नाग खेसि ॾसण लाइ अची वियो। अजीत कुमार नाग ॾांहुं निहारे चयो त छा ही भलाई जो बदिलो आहे? नाग खेसि ॿुधायो त तुंहिंजी स्त्रीअ श्री गणेश देवता जे विर्त जो पालन कोन कयो आहे। उन ते श्री अजीत कुमार नाग खे वापसि मोटण जो अंजाम ॾेई पाण घर अची वियो। हिन घर अची ॾिठो त संदसि स्त्री गणेश देवता जो विर्त रखी पूॼन करे रही हुई। हिकु पासे कुटीअ जो कटोरो, ॿिए पासे कचो खीर रखियलु। हुन जे विच में गुल फुल अगरबत्ती ऐं चौमुखो ॾीओ पियो ॿरे। पूॼा पूरी करे चंद्रमा खे खीर जो अर्घु ॾेई सभु खाई पी सुम्ही पिया। नांग जॾहिं ॾिठो त अजीत कुमार वापसि कोन आयो आहे तॾहिं खेसि ॾंगण लाइ संदसि घर ॾांहुं वियो। घर अची हिन बाक़ी बचियल प्रसाद खाई छॾियो ऐं ख़ुशीअ में भरिजी जीअं ॾीए जे भरिसां आयो तीअं श्री गणेश देवता प्रगट थियो ऐं पंहिंजे त्रिशूल सां नांग खे मारे छॾियईं। प्रभात वेले जॾहिं अजीत कुमार उथिया त नांग खे मुअल ॾिठईं। हिन रमा देवी खां पुछियो त तो ही पाप छो कयो आहे? रमा देवी खेसि ॿुधायो त मूं पाप कोन कयो आहे। हीअ असांखे खाइण लाइ आयो हो, पर श्री गणेश देवता खेसि मारे छॾियो आहे ऐं असीं बची विया आहियूं। इहो सभु हिन जी महिरबानी आहे।
इहो ॿुधी अजीत कुमार ॾाढो ख़ुशि थियो। जेको बि प्रेमी श्री गणेश देवता जो विर्त रखी कथा कंदो ॿुधंदो हुनजी सभु मुरादूं पूरन थींदियूं। बोलो गणेश भॻवान की जय। ईअं कथा करे पोइ भॻवानु गणेश जी आरती करे अर्घ ॾेई भॻवान खे भोग लॻाए पोइ पाण हिकु वेलो हुते ई एकाणो करे विर्त छोड़बो आहे। त इहा हुई गणेश चौथ जी कथा। तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं हिन जे अलावा बि तव्हां कहिड़ी कथा ॿुधणु चाहियो था त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। तेसिताईं मोकल थी वठां, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। पर अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ करिश्मा पेसवाणी खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं पासे में बेल आइकॉन आहे हुनखे प्रेस ज़रूरु कजो त जीअं मां वीडियो विझां त तव्हांखे तुरंत नोटिफिकेशन अची वञे। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो सां। जय श्री कृष्ण।